अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सुबह प्रोग्राम सियासत गर्दी मां सनाउल्लाह हाशमी हमारी ख़िदमत में हाज़िर आहियां। नाज़रीन, प्रोग्राम में अॼु पाण हिकु अहम मौज़ू ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिंध जे अंदरि वॾे अरसे खां जेके ग़ैर क़ानूनी अफ़गान पनाहगीर आहिनि उहे रहनि था ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असां कार्रवायूं ॾिसंदा आया आहियूं त उहे हुकूमत जूं दावाऊं साम्हूं ईंदियूं आहिनि, पुलिस जी दावाऊं साम्हूं ईंदियूं आहिनि त असां ग़ैर क़ानूनी अफ़गान पनाहगीरनि जे ख़िलाफ़ु कार्रवायूं कयूं था। पर पोइ बि असां ॾिसंदा आहियूं त उहे साॻाई अफ़गानी जेके ग़ैर क़ानूनी तौर ते हिन धरती ते रहनि था, उहे मुख़्तलिफ़ समाजी बुराइनि में असांखे नज़र ईंदा आहिनि। दहशतगर्दी हुजे, मंशियात जी स्मगलिंग हुजे, हथियारनि जी स्मगलिंग हुजे, या कराची तोड़ेसिन जे ॿियनि शहरनि में जेकी स्ट्रीट क्राइम आहे उन में बि जेको वॾो अंगु आहे उहो अफ़गान शहरनि जो आहे। इहा डेटा जेकी आहे उहे जेकी सरकारी इदारनि जा अंग आहिनि उहे ॿुधाइनि था, पुलिस जो रिकॉर्ड ॿुधाए थो त इहे जेके अफ़गान ग़ैर क़ानूनी शहरी रहनि था उहे इन्हनि सॼिनि कार्रवाइनि में मुलविस आहिनि। उनजे बावजूदि बि उन्हनि जी जेकी निकाली आहे उहा उन ते वॾा सवालिया निशान आहिनि। त उन हवाले सां पाण अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं त हाणे बि हिकु भेरो ॿीहर सिंध में हिकिड़ी कार्रवायूं तेज़ थियूं आहिनि। सो कार्रवायूं केतिरो नतीजो ॾेई सघियूं आहिनि। असां सां गॾु स्टूडियो में हिकिड़ो डमी ग़ैर क़ानूनी तौर ते रहंदड़ अफ़गान पनाहगीर बि मौजूदु आहे ऐं गॾोगॾु डमी पुलिस वारो बि मौजूदु आहे। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू इन हवाले सां छा था चवनि। अमां ॿिन्ही जी वॾी महिरबानी, अमां स्टूडियो में आयो। सभ खां पहिरियां तव्हां इहो असांखे ॿुधाइजो, तव्हां आया त सिंध में जेको आहे सो एज़ अ पनाहगीर हुयो, पनाहगीर तौरु तव्हां हिते अची रहियो, पोइ इहो तव्हांजो मुस्तक़िल रिहाइश वारो जेको इरादो आहे उहो कीअं थियो? अस्सलाम वालेकुम बख़ैर रागनी। सभ खां पहिरियों ॻाल्हि इहा आहे त असां पाण पहिरें कोन आयासीं, असांजो ॾाॾो आई, उन खां पोइ असांजो पिणे आई, पोइ वरी असां हिते शादी मदी कयो, वरी असांजो औलाद ॼाई, वरी उन जो बि औलाद ॼाई। बसि पोइ ईअं आई, सभु कुझु हिते ई 20-25 साल खां मुंहिंजे ख़्याल में वॾो टाइम थी वई आहे। एॾो वॾो टाइम थियण खां पोइ बि जेकॾहिं को माण्हू असांखे चए थो तव्हां पनाहगीर आहियो, तव्हां ॿाहिरि वञो, इहो त टहे त कोन थी, ग़लति आहे वाक़ई। न, मूंखे इहो ॿुधायो त तव्हां आयो ग़ैर क़ानूनी तौर ते, तव्हां वटि हिन मुल्क जो सुञाणप कार्ड बि कोन्हे, कागज़ बि न आहिनि, पोइ इहो कीअं था रहो? तव्हांखे केरु कुझु चवे नथो? बिल्कुलु सुञाणप कार्ड आहे, अल्लाह जो महिरबानी आहे, असां वटि पई आहे। कीअं ठारायो हो तव्हां? वो जेको असांखां वोट वठे थी, जंहिंखे ज़रूरत आहे असांजो, उहो असांखे ठाराए ॾींदी आहे। अच्छा, उन खां अलावा केरु केरु तव्हांखे सपोर्ट करे थो? ॿियो उहो माण्हू आहे जेको असांखां वधारा पैसा घुरंदी। पोइ केरु घुरे थो वधारा पैसा? वो कौन माण्हू आहे? हर माण्हू खे पैसे जो ज़रूरत आहे। पैसे खां सवा मुल्क ई कोन हले थी, दुनिया हले थी पैसे खां? बिल्कुलु न। उहे तव्हां भला पैसो काॾूं था आणो? एॾो जो सॼे हिते सिस्टम खे हलायो था पिया। रोज़गार, बिल्कुलु असांजो रोज़गार एॾो भलो हलंदी आहे। असां काठ जो वापारी आहे, असां पेट्रोल जो वापारी आहे, असां ॿियो खोड़ कारोबार कंदी आहे। तव्हां मंशिया जी स्मगलिंग बि कंदा आहियो, तव्हां हथियारनि जी स्मगलिंग बि कंदा आहियो। ब्रेक अहिड़ो का ॻाल्हि कोन्हे, को रूबरू असां ते इल्ज़ाम न आणो। तव्हां असांखे महिमान करे त घुराई आहे, असां तव्हांजे चवण ते त पहुती आहे, हाणे असांजे मथां इल्ज़ाम न आणो। अच्छा सर, तव्हां भला इहो ॿुधायो त सिंध में हेॾो वॾो अंगु रहे थो ग़ैर क़ानूनी अफ़गान पनाहगीरनि जो, इहे तव्हांखे मतिलबु नज़र नथा अचनि, या तव्हांखे नज़रअंदाज़ करण जा हुकुम आहिनि मथां खां ई त हिननि खे नज़रअंदाज़ कयो? सरे ॻाल्हि इहा आहे त जेको हाणे हिन गुलखाना ॻाल्हि कई न, त हे ग़रीब रोज़गार था कनि। असांजा जेके पुराणा आहिनि न उहो बि रोज़गार कंदा आहिनि, पर हूअ ॻाल्हि ॿी आहे, हिन नारी ॻाल्हि ॿी आहे। ठीकु आहे, हाणे हे अगरि को महिनत करे थो, हक़ हलाल जी रोज़ी को करे थो, त इंसानियत का शइ हूंदी आहे। हिन जा बचा ॿार हूंदा, ईअं न आहे त को अकेलो ॼणो। मां हिन जो ख़ानदान ॾिठो आहे, असांजे पाड़े जो आहे, 25-20 साल थी विया पाड़े में रहे थो, नंढड़ा ॿार आहिनि, काॾे दरपदर। पर हाणे कानून मूजिबि, पाकिस्तान आइन मूजिबि ही हितां जा रहाकू आहिनि ई कोन, ग़ैर क़ानूनी तौर ते रहनि था, हिननि जा के दस्तावेज़ कोन्हनि, को रिकॉर्ड कोन्हे जेको आहे सो हिन में सरकारी इदारनि जे अंदरि, त पोइ ही कीअं था रहनि, कीअं था कारोबार कनि? इहा त पोइ तव्हांजी ज़िम्मेवारी आहे कढण जी। न साईं, ॻाल्हि हिन जो आहे, कार्ड ठहियलु आहे, मां चेक कयो त NIC माना हिन जो ठहियलु आहे। बाक़ी रही ॻाल्हि वञी ग़ैर क़ानूनी, त ग़ैर क़ानूनी त न थियो न जंहिंखे NIC मिली वियो। बाक़ी हे जेको हिते रहे थो पियो, अॼु जो त रहे कोन, मुंहिंजो तव्हां पाड़े जो आहे, मां हिन सां कीअं फिटाईंदुसि? हाणे इहो शो थियो आहे, कढो वरी तव्हां कढंदो बि सही, वरी मोटी बि ईंदा, छा न मिलण खां पोइ बि ईंदा। हाणे असां पाड़े जा भाइर ऐं हरू भरू पाण में फिटाए सुठो नथो लॻे, ॿियो मसइलो न आहे, पर कानून जो एतिराम आहे। पर कानून त सभिनी लाइ बराबरि आहे, सिफारिश वारनि लाइ अलॻि आहे छा? न, अलॻि जी ॻाल्हि न आहे। हे ॾुखे वक़्त में असांजे कमु अचण वारो माण्हू आहे, तव्हां ॾुखे वक़्त में कमु ईंदो, तव्हां असां वांगुरु पाण जो ॾियो वञो।
असां त हिननि वटि वञूं था बाबा जेको हाल आहे राति 7 सिपाही हुआसीं हाँ बठे ते वियासीं गुलखाना जे हिते मानी खाराई उनखे माना राति जो शरबत पीआरे यार वॾी ॻाल्हि न आहे रुगो मानीअ जो ॻाल्हि न आहे यार, उहो ॿुधा ॾिस करछी जेको ॾिनी असां तव्हां या हिते ॿुधायां वरी पोइ तुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधायां त कयां डिपोर्ट चुप करे वेह अच्छा भला तव्हां मूंखे ॿुधाइजो त पुलिस तव्हां कॾहिं पुछा उछा बि कई आहे या रुगो दुआ सलाम थी आहे? बिल्कुलु पुलिस असां खां पुछा करे थी, वॾे पैमाने ते पुछा करे थी, वॾियूं वॾियूं गाॾियूं कया असांजे मथां एसीअ जो हमिलो थींदो आहे ईअं करे थो, पर असां उनखे पंहिंजो कार्ड ॾेखारींदी आहे ऐं उन खां पोइ असां उनजी ख़िदमत छाकरी कंदी आहे, उहा साॻियो पुलिस असांखे भाकुर पाईंदी आहे, पोइ हली वेंदी आहे। न कहिड़े अहिड़ी कहिड़ी ख़िदमत चाकरी आहे जेको तव्हां कयो था त पोइ तव्हांखे वरी पुलिस भाकुर थी पाए? मोहबत, हा असांजो पाकिस्तानी पुलिस सां वॾो मोहबत आहे। अच्छा ये जीअं असां हिन सां मोहबत करे थी, इहो बि असां सां ईअं ई मोहबत कंदा आहिनि। वॾी मोहबत माना ॿारे बचे असां वञूं न हे बखे माना साईं भली करे आया अच्छा हा हिन में इहो आहे कोन माना अच्छा हिकिड़ी शइ ॿी मूंखे ॿुधायो त तव्हां वॾे अरसे खां हिते रहो था, बिल्कुलु त तव्हां छा था सम्झो त तव्हांजी जेकी सेटिंग आहे उहा वधीक मज़बूत आहे या जेको सुञाणप कार्ड आहे उहो वधीक मज़बूत आहे? उहा सुञाणप कार्ड मज़बूत आहे, असुल चीज़ इहा ई आहे, पाकिस्तान जो शनाख्ती कार्ड जे खड़े मूं वटि आहे त मां पाकिस्तानी। पर तव्हां त परॾेही पनाहगी रहियो, तव्हां त गैर कानूनी रहो था हिते, त तव्हां त इहो कीअं ठाराया? नादरा जी महिरबानी हूंदी? चुप करे वेह फासाई तो घणनि माण्हुनि जो महिरबानी आहे, जीअं असांजो इहा पुलिस वारो हिन जो वॾे में महिरबानी आहे, हीअ मूंखे वठी हुन सां मिलाई उन माण्हू सां बाबा हुन सां मिलाए माना हे सम्झो था की माईअ सां मिलाए आयो आहे थोरो माना तलफ़ुज़ ग्रामर जो थोरो फ़र्क़ु आहे, पर तो मूंखे हुन सां मिलाई जीअं माण्हू मूंखे शनाख्ती कार्ड ठाराए ॾिनी उहा ॻाल्हि पियो करे ॾिनी हे बायोमेट्रिक खां बची वेंदो हिन बागो लजे में फासंदो। अच्छा मूंखे इहो ॿुधायो त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में अफ़गान जेके आहिनि उन्हनि जूं बस्तियूं आहिनि, मिसाल पाण नंढो वठूं त कोटड़ी जेको आहे सो हुन में कबीर न कोटड़ी कबीर में कोन्हे, होॾे कोटड़ी जेकी कोटड़ी हैदराबाद सां गॾु जेको विच में पुल आहे हिन पासे हैदराबाद उन पासे कोटड़ी, उते बि हिकिड़ी कॉलोनी आहे, वरी मोरे में बि रहो था, नौशहरे में बि रहो था, सभिनी शहरनि में नवाबशाह में बि रहो था। बिल्कुलु कंहिंजी सरपरस्ती आहे? तव्हांखे एॾियूं कॉलोनियूं ठाहे वेठा आहियो, मिल्कियतूं वठी वेठा आहियो, केरु थो सपोर्ट करे? मां तव्हांखे पहिरियां ॿुधाई ॿ माण्हू असां सां ॾाढो मोहबत कंदा आहिनि, हिकिड़ो उहो माण्हू जंहिंखे पैसनि जी ज़रूरत हूंदी आहे असांखे ॻोल्हे हथु कंदी आहे, असांखां पैसा घुरंदी आहे, असां हुनजो मदद कंदी आहे, ऐं ॿियो उहो माण्हू जंहिंखे वोट जी ज़रूरत हूंदी आहे असां हुनखे वोट ॾींदी आहे, उहो चूंडजी पंहिंजे इलाइक़े में वॾो मेंबर थींदी आहे। अड़े ईंदो आहे ईंदी आहे न ईंदो आहे ॾींदी आहे, हिनखे छो था परेशान कयो? परेशान ॻाल्हि ॿुधाए थो असांजूं मायूं तूं हिननि ॾे वञनि यार ॿोली जो फ़र्क़ु आहे, ॾिस ग्रामर जो तौरु थींदो आहे, मां पाण खे छा गुल काइन मुंहिंजो नालो आहे। तोखे चयो जो अॼु खां 20 साल पहिरियों तोखे चयो त शेर मीराणी पाड़े में तो रहे पियो, तूं ॿारनि खे पाण खे बि थोरो माना ट्यूशन वठाए सिंधीअ जी। अच्छा भला तव्हां हिननि जे ख़िलाफ़ जॾहिं कार्रवाई ते वेंदा आहियो, कंहिंजी फ़ोन आई त भला यार हल्को थो रखो या वापसि अची वञो, मां वेठो आहियां, को मसइलो न आहे? न फ़ोन त हाणे केतिरा ई दफ़ा ईंदी आहे, पर असां ख़्यालु कंदा आहियूं, माना ईअं न आहे त को पराए घर में साईं छो लहे, माण्हू शरीफ़ आहे, हीअ शरीफ़ आहे, हिन जूं मायूं बुरके सां ॿाहिरि निकिरंदो आहिनि। हाणे असां ईअं महिरबानी हाणे पोइ राति जो वॻड़ो आहे इंसान आहे, पोइ सुठो नथो लॻे कंहिंजे ॿारनि जी निंड फिटाइणु, ॿियो मसइलो न आहे साईं। न पोइ हीअ जेके गैर कानूनी सरगर्मी में मुलविस आहिनि, दहशतगर्दी में गैर कानूनी तौरु रहंदड़ अफ़गान शहरी मुलविस आहिनि, मनशाद फ़रोशी में, हथियारनि जी स्मगलिंग में, सिंध में हिन खां पहिरियां कॾहिं आइस कोन आई, हे अलाए केॾांहुं खणी आया, उन्हनि नसुल असांजा तबाह थियनि था, उहो अहसासु तव्हांखे नथो थिए? उन्हनि खे पुलिस ॿधे न साईं। पोइ तव्हां ॿधो न, तव्हां पुलिस आहियो न, तव्हांजी ज़िम्मेवारी आहे न। मां पुलिस आहियां छा साईं? ॻाल्हि इहा आहे त अलाए कहिड़ो सुवाल कई, याददाश्त जो कमज़ोर आहे, हिन खां खोड़ ॻाल्हियूं विसरी वेंदियूं आहिनि। ॾिस पाण सवाल मुंहिंजो इहो त ही जेके गैर कानूनी सरगर्मियुनि में मुलविस आहिनि, त पोइ उहो तव्हांखे अहसासु नथो थिए त हिन जे ख़िलाफ़ कार्रवाई कजे, हिनखे पंहिंजे मुल्क मोकिलिजे? हिते हिन ही दहशतगर्दी बि कनि था, मनशात फ़रोशी बि कनि था, हथियारनि जी स्मगलिंग बि कनि था। बसि सुवाल तुंहिंजो थी वियो, हाणे जवाब जो जेको बि ॾोह कंदो उहो ॾोही आहे, चाहे उहो अफ़गानी हुजे पाकिस्तानी हुजे, ॾोह माना न दीन ॾिसंदो आहे, न धर्म ॾिसंदो आहे, न NIC ॾिसंदो आहे, न बायोमेट्रिक ॾिसंदो आहे, ॾोही आहे। जेको मोटरसाइकिल फुरंदो ॾोही आहे, जेको माण्हू मारींदो ॾोही आहे, जेको कंहिंजो माना खीसो कटींदो ॾोही आहे। उन में तव्हां हिननि खे
अफ़गान जो नालो था खणो, इहो हरूभरू आहे मुंहिंजे हिसाब तव्हां हिन जो सां। दिफ़ा छो था कयो हिननि जो? दिफ़ा असां साईं हिन जो नथा कयूं, असां ॾोह खे उहो था चऊं त ॾोह आहे, चाहे केर बि करे। गुलखान असांजे पाड़े जो आहे, गुलखान करे बि ॿकरी बि कोन कंहिंजी चोराई आहे। मां हिन जो काठे जो वापारु आहे, भठे जो कमु कंदो आहे, एतिरो ज़ाती तौर ते मां हिनखे सुञाणा। बाक़ी असांखे जेको हुकुम जारी थियो त बाबा तव्हां वञो हिन जा चेक कयो NIC असां, मूंखे ज़ाती ख़बर आहे, मां इहा टीवीअ ते ॻाल्हि कंदुमि त हे आया ॿाहिरों हुया, असांजे साम्हूं अची पाड़े में ज़मीन ख़रीद कयनि, वेठा अची, पोइ हिननि पंहिंजी महिनत करे NIC ठाहिया साईं, ईअं न ठहिया आहिनि NIC। महिनत कई अथनि जी, ऐं तव्हां सां सहकार कयो अथनि। असां सां सहकार, असांजे वॾनि सां सहकार हाणे बि कंदा आहिनि। हिन महिल असांजे माना खोटी वादीअ में गुलखान वॾो कमु ईंदो आहे। अच्छा, हिन वो महिल 4 मूंखे- महीना पहिरियों हिन जो पिणी असां वटि आई। अड़े पिणे न जो हिन जो पीउ ओ यार मां उहो ॻाल्हि कयां थी न, हिन जो पिणी असां वटि आई, असांखे ज़रूरत आहे पैसनि जी, हिकिड़ा 5 लख ॾे। असां देरि न कयो, पहिरियों हुनखे पैसे ॾेई छॾियो, तो असांखे ख़बर आहे असांजो यार आहे। हा अच्छा, काॾे वेंदी हिन जो पिणे वेंदी कॾहिं? भला जेकॾहिं तव्हां हितां हलिया वञो त तव्हां छा था सम्झो त कहिड़नि माण्हुनि जो रोज़गार बंदि थी वेंदो? तक़रीबन मुंहिंजो ख़्याल में त असांजो पंहिंजो रोज़गार अलॻि आहे, ॿिए जो अलॻि रोज़गार आहे। न कंहिंजो जिन सां तव्हांजी सेटिंग आहे उन्हनि मां कंहिंजो रोज़गार हेॾी बंदि थींदो? इशारो छो था कयो जिन मां तव्हांजी सेटिंग आहे? ऐं इहा हराम पई न कयो न, हिते होस्टिंग कयो। जेकॾहिं हिनखे ज़रूरत आहे कंहिं शइ जी ऐं उहो माण्हू हुनखे न मिले त हिन जो मथो फिरंदी, हिन जो दिमाग़ ख़राबु थींदी, ऐं थी सघे थो त इहो वर्दी में बि ॾोह करे। केरु ओड़े वर्दीअ में ॾोह करे? इतफ़ाक़ आहे, इतफ़ाक़ वरी घणा या बायोमेट्रिक में? यार तूं थोरी थोरी ॻाल्हि त कावड़जी पई थी। हो बि मूं ॾे इशारा करे, तूं बि मूं ॾे इशारा कयो, गर्मी सही लॻी- प्रोग्राम ख़तमु कयो। गर्मी लॻी पई आहे, मां तुंहिंजे घर एयर कूलर मोकिलियो आहे। हा, कॾहिं? हाणे 3 ॾींहं। हो जेको 20,000 वारो चुकायो उहो यार DC वारो न? हा बिल्कुलु। अच्छा, भला इहो तव्हांजी जेकी सिंध जे अंदरि केतिरी आबादी आहे टोटल? गंज। अॻु में त असां ॿुधंदा हुआसीं लखनि में आयो, हाणे त अञा वधी विया हूंदो। पहिरियों असांजा वॾा हिते आई लके, हा पोइ वरी उन शादी कई, वरी उनखे 5 ॿार ॼाओ, वरी उनजे ॿार शादी कई, वरी उनखे 5 ॿार ॼाओ। ईअं अलाह जो महिरबानी आहे, असां गंज खोड़। हाणे साईं गुलखान जे पुट जी शादी तूं ॾिसी आ, बसियूं हिननि जूं घणियूं आहिनि। मां त चवां पियो त ईअं को वॾो को ॼण माना जलसो आहे कंहिं पार्टीअ जो, को माना हिन जी गुलखान जे पुट जी शादी न आहे, ईअं माना बजाए तव्हां हे जेकी गैर कानूनी तौर रहनि था त कानून जी अमलदारी करायो, इन्हनि खे कढो, तव्हां उन्हनि जी बसुनि जी तारीफ़ था कयो त हेॾा माण्हू गॾनि। साईं मूंखे ख़ुशी थी, छो ॾिसो उन में छा थियो, असांजे पाड़े जो आहे, असांजो पाड़ेसिरी आहे, रश आई, दुकानदारनि जो रोज़गार वधियो, कंहिं इज़ी लोड कराया, कंहिं पिन चार्जर जी वरिती, कंहिं वञी होटल ते चांहि पीती, माना कंहिं सिगरेटनि जो पैकेट वरितो, त ईअं छा थियो, माना रोज़गार आयो असांजे स्टाफ ते। यको स्टाफ ते माना कुता बि कोन ईंदा। उहो ॻाल्हि ॿुधाईसि, राग कराई वॾा वॾा गहना घुराया हुते। राग कराई पठाण जो मुमताज़ मुलैया सां छा, पर घुराई इहा माना हिन जी मोहबत आहे असां। ऐं हुनखे पैसो केतिरो ॾिनी? इलाही साईं। पोइ सम्झ में त कोन आयो हुननि। भले चइनि लोकल फनकार घुराइणो आहे, मुंहिंजो लोकल त पोइ मोलाई वाह जो आहे। म्यूज़िक जो को ज़बान न आहे हूंदी, म्यूज़िक हले बस ॻाल्हि ख़तम। अच्छा, ख़बर न आहे छा ॻाए थी, उहो हुनजो पंहिंजो मर्ज़ी आहे। असांजो कमु आहे, असांजी ख़ुशी में आई, असां हुनखे नोट ईअं आई को छा माई मोकिली आहे तव्हां ॾे। अच्छा, हाणे इहो ॿुधायो त हाणे बि मुहिम हले थी, अॻु में बि हलंदियूं रहियूं आहिनि मुहिमूं, असां ॿुधंदा अंग खर ॿुधाईंदा आहियो त हेतिरा माण्हू असां कढी छॾियासीं, पर पोइ बि अञा ताईं हिते पनाहगीर मौजूदु आहिनि, वञनि कोन था, वरी जॾहिं नई स्टार्टिंग थींदी आहे त वरी नज़र ईंदा आहिनि, उहे कीअं था वापसि अची वञनि, कीअं हुननि जी निकाली मुमकिन नथी थी सघे? साईं ॻाल्हि ॿुधो, मुहिम जेका आहे न उहा कंहिं बि शइ जी हलंदी आहे, वरी उहा ख़तमु थींदी आहे। ॾिसो पोलियो मुहिम बि हलंदी आहे, पर पोलियो मुहिम जा 5 या 7 ॾींहं हूंदा आहिनि, वरी पोइ पोलियो ख़तमु थींदो आहे। ईअं ख़तमु थींदो आहे ॼण माना हिते को पोलियो मरीज़ ई कोन्हे। ईअं हिन जे ख़िलाफ़ु मुहिम आहे, इहा मुहिम हलंदी थोरो टाइम, उन खां पोइ ख़तमु थी वेंदी। असां नथा चाहियूं त असां पंहिंजा ज़ाती तालुकात ख़राबु कयो हिननि मुहिमनि जे चकरनि में। इहे मुहिमनि वारा ऐलान करे वरी पाण ई मुहिम ख़तमु करे वेंदा आहिनि। असां नथा चाहियूं त असां भाइरनि जहिड़ा दोस्त आहिनि असांजा, तव्हां हिननि खे अफ़गानी चओ, पनाहगीर चओ या दहशतगर्द चओ, असांजे पाड़े जा भाइर आहिनि, ॾुखे वक़्त में कमु अचण वारा आहिनि। ऐं जेका तव्हांजो ॿियो सुवालु आहे त इहे वापसि कीअं था अची वञनि, ठीकु आहे। असां हिननि खे चलो मां फिटायां बि सही हिन सां, हिन खे ॿधी कुटे सटे ज़लील करे ऐं मोकिलियां डिपोर्ट करे त बाबा हलो तूं असांजो न आई। 6 महीननि खां पोइ इहो ई वरी मुल्क तव्हांजो वीज़ा ॾे हिनखे, ज़मीन त हिन जी आहे न वरितलु, हिन वटि काग़ज़ त आहिनि न ख़रीदी, इहो ई अची वेही रहंदो साॻियो ई मुंहिंजे ॻोठ जे ॿाहिरों,
उन खां पोइ मां कहिड़ो मुंहुं खणी वेंदोमांसि, मूंखे ज़रूरत पए खोटी वादीअ में। पर तव्हां खोटी वादी जे चकर में इहो सॼो कमु कयो अथव। मुंहिंजे सुवाल जो तव्हां जवाबु ॾियो न, जेको सुवाल कयो था, त पोइ मां कहिड़ो मुंहुं खणी ईंदोमांसि जॾहिं 6 महीननि खां पोइ वरी जेको- वीज़ा लॻराइजो अची जेको वञे। मुंहुं अथव इहो ई खणी वेंदो, ॿियो कहिड़ो खणी वेंदो। हा, त पोइ वीज़ा खां वरी वापसि अची वञे, इन खां भलो आहे त एॾो माण्हू प्रोसेस में न हिननि खे विझे नई वरी असांखे परेशान अच्छा, कयो तव्हांजा जेके माण्हू हितां हलिया वञनि था बिल्कुलु। इहे वरी वापसि कींदा मोटनि? जहाज़ में, ऐं जहाज़ में था हुन अचनि। खां पुछां थो, हुन खे ॿुधाइण ॾियो न। असांजा जेको माण्हू अहिड़े मुआंडे वारा डिपोर्ट करे कॾहिं ॿाहिरि उछले छॾींदा, हा असां हलिया वेंदा आहियूं। हा असांजे कारोबार ते ॿियो असांजो माइट हिते हूंदो, हितां जेको हा, ज़ाहिर आहे तव्हांजो वॾो कारोबार बि हिते आहे। बिल्कुलु उहो कारोबार ज़मीनूं बि काॾे वरितल। कंदी असां, हा उनखे उहो संभालण लाइ हिते वेंदी, असां 6 महीना रही वरी पासपोर्ट लॻराया, वरी जहाज़ ते चढ़ी ते पहुचंदी, वरी पंहिंजो कारोबार कंदी। बाबा तेसि ताईं हिननि खां उहो ॻाल्हि ई विसरी वेंदो, मां जेका मुंहं में हिननि हलाई उहा ॻाल्हि विसरी वई, ॻाल्हि ख़तमु। हा, मोह में न उहा ख़तमु थींदी आहे। ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त हीअ जेका हाणे ॻाल्हि कई त असांजा माइट हिते हे हिकिड़े चरीअ खे पोइ चकर बि हिननि खे कढियो होसीं, पर पोइ छा थियो, असां पाण में तिखा मिठा थियासीं, पर कारोबार ही करे वियो हिकिड़े चरीअ जे हवाले, शेर ख़ान, उनखे माना उहो वरी चुपड़ियूं ॻंढींदो आहे असांजे शहर में स्टाफ ते वेंदो आहे। हे साईं वॾो हाणे साईं भठा हे काठ जो कारोबार, हिन वॾो कारोबार आहे गुलखाने जो, सही। उहो हिन जे हवाले करे उहो चरियो माना हेठों भठी भरे थी पई, मथां वेही रहियो चए मतिलबु सिरियूं चोरियूं थियनि। अड़े बाबा यको सॼी ज़िंदगी गुलखान रहियो आहे, असां सिर न चोरी कई आहे। हेठों पोइ ईअं तपियो आहे न, हे जेको पचंदी आहे जेका सिर, पोइ तपियो आहे, दूं जो निकिरे त पोइ ख़बर न पई पए दूं चुल्हे मुंहुं निकिरे या न शेरखान मुंहुं निकिरे, पोइ वञी कढियो थी ॿाहिरि सड़े पियो। एॾो ख़्यालु पियो करे हिन जो। ईमानदार आहे असांजो माइट, वॾो ईमानदार आहे। उनखे असां विहारे वेंदी, हिकिड़ो रुपए जो बेरा फेरी न कंदी। माना हाणे तव्हां ॿुधायो था तव्हांजो एॾो वॾो कारोबार हिते हले थो, जी, तव्हां वटि पासपोर्ट कोन्हे पर तव्हांजो कारोबार हले थो, तव्हांजा घर आहिनि, हर शइ तव्हांजो रोज़गार आहे, इहो कीअं मुमकिन आहे? पाकिस्तान में कारोबार केतिरो बि कर, ॿाहिरि वञ अंदरि वञ, पासपोर्ट टई थी वञे। जॾहिं की असांजो कार्ड पहिरियों त पोइ टई वई त कुझु बि केॾी महिल बि थी सघे थी, पासपोर्ट बि टई वेंदी। मूंखे छो थो चई ठही वेंदी? माना ठाराइण ॾियण में भला कंहिंजो हथ आहे? केरु थो हिते तव्हांखे सहूलियतकारी करे? केरु आहे? मां तव्हांखां पहिरियां बि इहो सुवाल कयो त तव्हां हुन में सिर्फ़ु 2 माण्हुनि जा नाला कया, हिकिड़ो उहो जंहिंखे तव्हां पैसा था ॾियो, जंहिंखे पैसे जी ज़रूरत आहे, बिल्कुलु। ॿियो वोट वारो अञा बि कोटरियो आहे। मां ॿुधायां, हा ॿुधायो कंहिंखे न। हा असांजे हुकूमत जो इलेक्शननि में हिननि जा कार्ड ठाहियो, तक़रीबन 150 वोट आहे हिन जो निभागे जो। अच्छा, हुते ॻोठ में उहो मोकिलीसीं, जेका गाॾी वेंदी आहे न कार्ड ठाहिण वारी, स्पेशल हिननि जी झूपड़ियुनि में झुगियुनि में वञी उते मैं मर्दे कार्ड ठाहे वरी टूं टूं कयो वापसि हलिया आयासीं। उन में मुंहिंजी पाण रोटी ॿी ॻाल्हि कर, साहब जो हुकुम। साहब जो हुकुम, सभिनी जा कार्ड ठाहे मथां इलेक्शन हंधि वियूंसि था। असांजा काउंसलर चूंडजी वई आहे। अच्छा हा, असांजो काउंसलर आहे, असांजो MP आहे। अच्छा हा, असेंबली में असांजो अमरा वेठी आहे। अच्छा, उहे बि माना तव्हां घर माना जाली कागज़ ठाराए वेठा आहिनि? हाणे जाली न थियो, उहो अॻे जाली हुयो, हाणे जाली कोन्हे। न थियो मां तोसां। अच्छा, वॾी महिरबानी हवाजी नाज़रीन, तव्हां पुलिस वारे जी बि ॻाल्हि ॿोल ॿुधी ऐं गॾोगॾु जेको ग़ैर क़ानूनी अफ़गान पनाहगीर आहे उनजी बि ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन्हनि सॼो ॿुधायो त उनखे केरु हिते सपोर्ट करे थो, केरु उनजी जेको आहे पुठि भराई करे थो ऐं कहिड़े तरीक़े सां उन्हनि जो पुलिस सां नेक्सिस आहे या उन्हनि माण्हुनि सां नेक्सिस आहे जंहिंजे लाइ हू फ़ाइदेमंद आहिनि। हिते असां वटि कागज़ हुजनि न हुजनि, पर जेकॾहिं सेटिंग मज़बूत आहे त हर कमु हिते क़ानूनी लॻणु शुरू थी वेंदो आहे। नाज़रीन, प्रोग्राम में इजाज़त, ईंदड़ प्रोग्राम में कंहिं ॿिए मौज़ू ते असां करूं।